दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॿारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों पंहिंजा ड्रामे जो रिव्यू कंदासीं। अॼु वॾी ज़बरदस्त अपडेट आहे सभिनी खे भलीकार हिन यूट्यूब चैनल शाद कोसो वर्ग में। दोस्तों अगरि अपडेट तव्हांखे पूरी ॾिसणी आहे त नंढिड़ो वीडियो आहे पूरो ॾिसो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा। इहो सभु कुझु फ्री हूंदो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांखे पंहिंजे प्यारनि जी कसम। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल जेको आहे हाणे तव्हां ॾिठो त खून जे मथां खून लगातार थींदा था अचनि। चाकर ख़ान अॼु ताईं हिकिड़े असली कातिल खे बि न पकिड़े सघियो आहे। हाणे चाकर ख़ान अंदाज़ो हणी वेंदो त इहो इन ॿिन्ही टिनी घरनि में को कातिल आहे, लेकिन पोइ बि असली कातिल त न पुॼंदो छो त हिते का सम्झ कंहिंखे नथी अचे। अहिड़े हिसाब सां सांवल पंहिंजे हैदर सौट खे जाबरवान जे विच में छॾे उन खां जासूसी जेका कराए रहियो आहे उन जे साम्हूं वीडियो बि आहे उन सां, यानी हुनखे ख़बर न पए त हे जीअं ॿई दुश्मन आहिनि दोस्त ॿाहिरि सौट न आहिनि। अहिड़े हिसाब सां ड्रामो ज़बरदस्त मोड़ ते अची वियो आहे। जीअं जीअं हाणे किस्ता अॻिते वधंदी तीअं मुनाफ़क़त बि वधंदी वेंदी, तीअं तीअं दोस्तों झेड़ो बि वधंदो वेंदो, तीअं तीअं ज़ुल्म बि ॾेखारींदो वेंदो ऐं पंहिंजनि जा पंहिंजा वरी कीअं थियनि था। जीअं ॾिस न हसीना बेगम पंहिंजे भाइटे खे मराए छॾियो, पंहिंजनि जी वेरी थी वई न। अहिड़े हिसाब सां जॾहिं इहा बेनकाब थींदी औरत किनी थींदी। सभिनी जे साम्हूं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।